इतसावा फिरके जी माना जो मतलब आ जेको पो आयो जे इस्लाम में पंहिंजो नओं रस्तो कढियो आ बाकी पाण न को नओं रस्तो कढियो न को ठाहियो मदीने वारे जेको ॾिनो उहो ई कयूं पिया त कुझु फिरका फिरकियूं चवनि त महबूब जे सहाबनि जो नालो वठनि ऐं महबूब जे बचड़नि जो नालो वठनि ई कोन ऐं वरी हिकिड़ा महबूब जे बचड़नि जो नालो वठनि वरी सहाबिन जो कोन वठनि पर कुर्बान वञा सुन्नत जमायत दा अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे काणो पैदा कोन फरमायो आहे ॿई अखियूं रब अता फरमायूं जेको चवे त मां रुगो सहाबिन खे मञा थो ऐं महबूब जे बचड़नि खे कोन थो मञा उहो बि काणो आहे ऐं जेको रुगो महबूब जे अहल बैत जो नालो वठे ऐं महबूब जे सहाबिन जो नालो न वठे सो बि काणो आहे तोखे लख लख मुबारक हुजे अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर वारियूं बि अखियूं ॾिनियूं हथ रब दिल बि सलामत रखी आहे या न महबूब जे सहाबन सां मोहबत कंदा सुभान अल्लाह ऐं मां तव्हांखे अॼु हिकिड़ी ॻाल्हि सम्झाइण आयो आहे ऐं ॻाल्हि असां कंदा आहियूं दलील जी न को झेड़ो न को बदमाशी न का बद अखलाकी न का लुचरपन न को ज़ुबान मां ग़लत अखर कढण बल्कि तोसां ॻाल्हि कबी त इल्म जी कबी जेका तुंहिंजे सीने मां आर पार थी करे तोखे मदीने वठी हले ॿुधंदव कॾहिं कॾहिं तव्हांखे चयो वेंदो आहे अबा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे सहाबे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़न जो शान लिकायो वा लिकायो मां चवां तो हमरा शायद बोड़ो वा बोड़ो उनके ॿुधण में ग़लती थी आहे उनके इन जगह काफ जी जगह ते खे खट पढ़नी मतलब हे आ त महबूब जे सहाबे महबूब जे बचड़न जो शान लिकायो ना है बल्कि असा सभिन के लिखायो आ लिखायो समझो था न हमरा शायद ॿुधण वारो बोड़ो आलिमन फरमायो त बाबा महबूब जे सहाबिन अहल बैत जो शान लिखायो आ हुन वरी ॿुधो त लिकायो आ पोइ अची करे माण्हुनि खे गुमराह कयूं ऐं अची करे माण्हुनि खे अजीब अजीब ख़बरूं कयूं अथऊं इन जे करे मख़लूक परेशान आहे पर इंशाअल्लाह तबारक व तआला अल्लाह तबारक व तआला तव्हांखे कॾहिं बि परेशानी कोन ॾींदो अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी ते महिरबानी फरमाईंदो लाउड वारो लगे तो एसी ते कोन सुधरंदो जेसी ते मां दब न ॾियांस मां नथो चाहियां वो ॼाणी कोन थो करे वीचारो हुन को सेटिंग कान थी थिए बुकड़ी जगो माण्हू वठी ईंदा कयो मक्का जी रोज़ी ते लत कोन हणंदुसि जेको हाल आहे पहिरियां नाल आहे सलात पढ़ो त अल्लाह इंशाअल्लाह हिन फ़कीर खे बि ईमान अता कयो आहे या बरकत ॾींदुसि ऐं लाउड बि इंशाअल्लाह ठीक थी वेंदा सल्लल्लाहु जो महबूब जे सहाबे महबूब जे बचड़न जो शान लिकायो ना है बल्कि अॼु ये सबक याद होजे हितो उथो त चवंदा वञो महबूब जे बचड़न जो शान लिकायो ना है बल्कि तो जो नानो हुयो देख खबर अॼु जेके सोने हुसैन करबला वारे जो तोखे ॻाल्हियूं था ॿुधायो इहे तोखे मांखे कंहिं ॿुधायूं ह मां चवां थो त कसम आहे अल्लाह जो महबूब जे बचड़न जो अदब मूंखे सेखारियो आहे त अबू बकर सेखारियो आहे ऐं उमर साईं सेखारियो आहे मांखे महबूब जे बचड़न जो अदब जेकॾहिं के सेखारियो आहे त वो सुनो उस्मान ज़िन्नूरैन वा जेकॾहिं मूंखे महबूब जे बचड़न जो अदब कंहिं सेखारियो आहे
वो हजरत तलहा, वो हजरत अब्दुल रहमान बिन औफ, ये मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी है। उमर द वो शान वारो जे उमर जी हयाती ज़ाहिरी मुबारक में शैतानो न जे पाछू लेखा भजदो हो ऐं अॼु ताईं शैतान जो साथारी उमर जे नाले खां भजदो इया है या न। उमर खे रब वॾो मक़ाम ॾिनो आहे। कन दे तू सुन शान हजरत उमर, बकरी को चरवाया रल्ले नहर। सुभान अल्लाह। बकरी तो समझो था सौलिया ऐं नहर चइबो आहे बखड़ खे। चवे थो त हजरत उमर जे दौरे खिलाफत में एडो अदल एडो इंसाफ हुयो जो बकरी और बगड़ गड्डो चरदा हा। बगड़ में ताकत कान ही जो बकरी के खाए जो खबर तस्त मोहम्मद जो गुलाम उमर हुक्मरान चरवाया रल्ले नहर, अन्या तई कबर विच पे कंब दे गबर। अतुल देख नौ शेर हैरान है, फखुर कुल रसूलां दा बड़ा शान है। अतुल देख नौ शेर हैरान है, फखुर कुल रसूलां दा बड़ा शान है। अरब दे अजम दा ओ सुल्तान है, फखुर कुल रसूलां दा बड़ा शान है। अन्या जोर सा सुभान अल्लाह। अल्लाह जो जड़ी बल हजरत उमर जी तालीम पढ़ंदो हा, जड़ी बल उस्मान ज़िन्नूरैन जी तालीम पढ़ंदो हा त हू मूंखे सेखारींदा त महबूब जे बचड़न जो रुगो अदब कोन कबो आहे, बल्कि उन्हनि जे मथां पंहिंजो सिर कुर्बान कबो आहे। इहा रुगो ज़ुबानी ॻाल्हि न आहे, इहा ॻाल्हि तारीख़ में साबित आहे। हजरत सैयदना इमाम हुसैन करबला वारो जो सुभान अल्लाह। अन्या जोर सा सुभान अल्लाह। हुसैन उसकी हिम्मत पर अली शेरे खुदा को नाज है, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है। सजदे तो सबने किए उसका नया अंदाज है, उसने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। सुभान अल्लाह जोर से। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु, वो सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जेके अल्लाह तबारक व तआला घरानो अजीब अता फरमायो आ। नानो उनजो रसूलुल्लाह या, अपो उनजो अली शेरे खुदा वा, ऐं अम्मड़ उनजी फातिमतु ज़हरा खातूने जन्नत वा। हज़रत छोड़ो अब्दुल लतीफ बिटाई इन खानदान लाए थोड़ो इरशाद फरमाए के चो आयो काफिलो जंजी तरह मोचारी तो न सिंगारिया ऊ सैयद चवे करहा मंझा को न लख लहे पईलो दजी जा तन जतन जी। अन्या अन्या सुभान अल्लाह। हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी प्यारी न्याणिया जेका ॻाल्हि मां तोखे अर्ज़ु करे रहियो आहियां वा हदीस मुंहिंजे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सहाबी आहे। उन सहाबीअ जो नालो आहे हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु। अबू हुरैरा थो ॿुधाए मूंखे महबूब जे बचड़नि जो शान। अॼु मां मौज़ू इहो खणी आयो आहियां ऐं पंहिंजे पारो हिकु ॿ अखर न ॿुधाईंदुमि, जेतिरियूं हदीसूं ॿुधाईंदुसि रावी जो नालो खणंदो वेंदुसि ऐं शान वरी अहल बैत जो ॿुधाईंदो वेंदुमि। ॿुधंदो? हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, ऐं तोखे ख़बर आहे त अबू हुरैरा मुंहिंजे महबूब जो वॾो प्यारो सहाबी आहे।
हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण मुसलमान थी वयो आ अन्या हुन जी अमड़ कलमो कोन भरियो आ एकने दिहाड़े ते पंहिंजे घर आयो आ अची करे पंहिंजी अमड़ खे इस्लाम जो पैगाम ॾिनई जो सुभान अल्लाह अमड़ खे दावत ॾिनई अमड़ इस्लाम में दाखिल थी अमड़ त अमड़ वा अबू हुरैरा वॾे मक़ाम जो साहिब आ अम्मा लाइ त पुटड़ो आ उन जी अमड़ खे कावड़ आई आ अबू हुरैरे खे ॿ टे लफ़्ज़ कढी छॾी धक हणी छॾी चमाट वहाए कढी पुटड़ो अमड़ करे सघे थी हज़रत अबू हुरैरे रज़ियल्लाहु ताला अन्हु खे दिल में दुख थियो आ सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु मुंहिंजे महबूब मदीने वारे जी ख़िदमत में भॼंदो आयो आ त हल थींदो त मसइलो महबूब जे दर मुबारक तां हल थींदो अबू हुरैरा भॼी भॼी अची करे महबूब वटि पहुतो आ हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे आॾो आयो आ अबू हुरैरे जे अखियुनि मां ॻोढ़ा वहनि था अर्ज़ करे थो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुखड़ो खणी आयो आया उन जो दरमान फरमायो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो ओ अबू हुरैरा चओ तो जो मसइलो छा आहे ये मुसलमान ॿुधन ॻाल्हि ठहे फ़कीर अॼु हिते सैयद गुलाम हुसैन शाह जे आस्थाने ते फ़कीरनि खे ॿुधाए त सीनो पंहिंजो ॿुधी करे मदीनो बणाए छॾे अबू हुरैरे महबूब के बाहों बधी करे अर्ज़ कयो ऐं तोखे ख़बर बा महबूब जा सहाबी चवंदा गम ईंदा मथो दुख ईंदा तकलीफ़ूं ईंदियूं सॼी राति दुखनि में गुज़ारींदा सूरनि में गुज़ारींदा पर सुबुह जो जेॾी महिल उथण सां वञी करे महबूब जो दीदार कंदा कसम आहे अल्लाह जो कुल ई दुख सूर महबूब जी ज़ियारत जे सदके विसरी वेंदा ख़तम थी वेंदा अबू हुरैरे महबूब खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागो पिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमड़ साईं खे मां हीअं चयो आहे त इस्लाम में दाख़िल थी अमड़ साईं इस्लाम क़बूल कोन कयो आहे वेतरणा खे अम्मा घटि वधि ॻाल्हायो आहे या रसूल अल्लाह दुनिया में इलाज उन जो केरु करण वारो ई कोन्हे तूं ई कुझु फरमाए हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजा रहमत वारा हथड़ा खणी बुलंद फरमाया केड़ा हथड़ा अरे आ गया जब मौज में कतरे से दरिया कर दिया पड़ गई जिस पर नजर बंदे से मौला कर दिया कोई हथ मुबारक जिड़ी मन ही एक दफो महबूब खड़े न सतई आसमान महबूब जी दुआ चीरे करे वरी अर्श ते पहुंचदी हजरत हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा रहमत वारा हथड़ा मथे फरमाया महबूब अञा पंहिंजो हथ हेठि कोन फरमायो आहे महबूब रुगो एतिरा लफ़्ज़ फरमाया अल्लाहुम्मा हदि उम्म अबी हुरैरा ओ मुंहिंजा अल्लाह अबू हुरैरे जी अमड़ खे हिदायत अता फरमाए हजरत अबू हुरैरा दुआ जा हथ हेठि करे वठी थो भॼे मदीने पाक जी घिटिन में अबू हुरैरा भॼंदो पियो अचे माण्हू पुछनि पिया ओ अबू हुरैरा तोखे भॼंदे कॾहिं कोन ॾिठो आहे अॼु छाजे करे भॼी रहियो आहे अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवे पियो मां इन जे करे कोन थो भॼां को दुनिया जो कमु आहे पर अबू हुरैरा इन जे करे थो भॼे त ॾिसां त पहिरें मां थो पुॼाया मुहम्मद करीम जी दुआ थी मुंहिंजे घर पुॼे भॼा इन जे करे थो मूंखे पक वा मां पहुचंदुसि कोन सोने जी दुआ मुंहिंजे घर में वञी धू कंदी अबू हुरैरा भॼंदो आयो आहे दर ते अची करे पहुतो आहे दरवाज़ो बंदि आहे दरवाज़ो ॿेकड़ियो पियो आहे अंदरां वेझण जो आवाज़ पियो अचे पाणी जा खड़का थियनि पिया अबू हुरैरे दरवाज़ो खड़कायो आहे अंदरां आवाज़ आयो आहे मकान कया अबा हुरैरा ओ अबू हुरैरा पंहिंजी जॻह ते बीही रहो थोड़ी देर बस गुज़री आहे अमड़ साईं दरवाज़ो खोलियो आहे अमड़ साईं चवे पई ओ अबू हुरैरा अलाए छा कयो अथई तो हेॾा हीअं मोह कयो आहे मुंहिंजी दिलि में महबूब
मदीने वाले जी मोहब्बत पैदा थिया। ओ अबू हुरैरा ने देर न कर महबूब जी खिदमत में माखे वठी हलो ऐं मां चाहियां थी त महबूब माखे कलमो पाण पढ़ाए वॾी उम्र जी आ। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु के महबूब जी खिदमत में वठी आयो आ। महबूब जे चेहरे मुबारक ते नज़र पई आ। नज़र पवण सां चवे थी ला इलाहा इल्लल्लाह हो ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खबर महबूब जी दुआ कम कंदी आयन गलाई दोल मौला मदीने पाड़ पटई महबूब जी दुआ कम कंदी आ। त मां अर्ज़ु यो पे के वरी तो के गाल ने मोटाए अचा त जेका मां हदीस तो के रिवायत तो के उन जो रावी इहो अबू हुरैरा थे। हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु इरशाद फरमायो आ मां अबू हुरैरा पंहिंजे कन्नन सां महबूब खे हीअं फरमाईंदे पाण ॿुधो आ। अबू बकर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ईअं इरशाद फरमायो आ इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। हजरत अबू हुरैरा तो चवे मां शाहिदी तो दिया महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आ अल्लाह जन्नत के पैदा फरमायो आ। जन्नत अल्लाह पैदा कया उन जो मालिक मां मोहम्मद हा पर उन जन्नती जवानन जा सरदार मोजो हसन ऐं हुसैन आहे। सुभान अल्लाह जोर सां अते बुध हदीस टकी आ। वरी अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु तो इरशाद फरमाए वरी मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो हसन हुसैन जन्नती जवानन जा सरदार हन। बाकी हसन ऐं हुसैन जी जेका अम्मड़वा खातून जन्नत फातिमा ज़हरा उहा वरी जन्नती औरतुन जी सरदार मुझे रब जन बढ़ाए छड़ी आहे। सुभान अल्लाह जोर सां या सुभान अल्लाह अन्या आशिकल वारी अल्लाह से महबूब जो घराणो नूर पैदा फरमायो जो सुभान अल्लाह। इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिल्लत हजरत शाह अहमद रजा खान फाजिल बरेलवी इरशाद फरमाए जो सुभान अल्लाह। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है ने नूर तेरा सब घराना नूर का। ताके उर्दू का नहीं दिया या नात बुद्धि कान था महबूब जे बचड़न जो जिक्र कया त झूमी वञो खोटा न हुजो। जे महबूब जे सहाबिन जो जिक्र कर त भी सुन्नी बहके ऐं महबूब जे बचड़न जो जिक्र कर त भी सुन्नी बहके। कहीं पासे को खोटो न हुजे सुन्नी जानो कानो पूरो हुजे। चओ बासा तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू है रे नूर तेरा सब घराना नूर का। अल्लाह सही
अबू बकर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खानदान के मकाम अता फरमायो आले सुन्नत व जमात जे आलिमन आले सुन्नत व जमात जे वलियल अबू बकर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे खानदान जो हमेशा अदब फरमायो अबू बकर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे नस्ल मुबारक खानदान मुबारक जो हमेशा असा के असा जे मुर्शिदन ब अदब सिखायो असा के असा जन उस्तादन ब अदब सिखायो अच तमा तो के पर जे मुर्शिद हजरत इमामुल आरिफीन भी से रोजे धणी जो वाक्यो जरूर अर्ज कया बुझंदो जेको बुधंदो हथ मथे करे नारो पड़े खबर थई न रोजे धणी सुण्याणी तो रोजे धणी सा मोहब्बत इन जे करे कंदा हूं बिन गालें जे करे खास तौर एको सैयदना मोहम्मद राशिद रोजे धणी सा इन जे करे मोहब्बत कंदा हूं जो असा जो मुर्शिद वा असा के जे करे जे को ब फैज रब अता फरमायो वा ता उन जे दर्रता अता फरमायो हजरत सोने शेरे मुस्तफा रहमतुल्लाह तआला अलैहि जी जुबान में जेका ताकत वा जेका बरकत वा उन बरोच जी पंजी ताकत नहीं सदस मुर्शिद मुबारक जी नजर वा तरह बरोच गलाए याद रखो जेकरे मुर्शिद कामिल आ न मुर्शिद कामिल वा ही दीद पाबंदी आ जे शैते त मुर्शिद उन में अल्लाह जो जिक्र जारी फरमाए सही हजरत पीर से रोदे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि एकड़े दिहाड़े ते पंहिंजे मुरीदन में पंहिंजे खलीफन सां गॾु वेठा जो सुभान अल्लाह अन्या जोर सां सुभान अल्लाह पाण मुरीदन में वेठा के खलीफे अर्ज़ कयो इबला अल्लाह जो वलियो कंखे चइबो आ समझो था इबला अल्लाह जो वलियो कंखे चइबो आ हजरत इमामुल आरिफीन पीर से रोदे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि मिसाल जिक्र फरमायो आ पाण ही सामो बैठा हन सामो खट्टो लो पयो आ खट पयला पाण मिसाल था जिक्र फरमाइन पाण दा फरमाइन अल्लाह जो वलियो हो हुंदो आ जेकरे या जी खट सामो पया जेकरे इन खट के हुक्म फरमाए तो खट हलिया वा खट हलन शुरू करे दीदिया हजरत इमामुल आरिफीन पीर से रोदे धनी जो एतरो फरमाइनो सामो जेका खट पई वा पीर से ने हलन शुरू थी वई पाण वो मिसाल जिक्र फरमायो अल्लाह जो वली जे करे ही चमंदो आ खट हली दिया खट हलण शुरू फरमायो आ पाण इरशाद फरमाइन ओ माई सबोरी असा तोखे कोन चयो आ बल्कि असा त अल्लाह वारन जो मिसाल दिनो आ यो अल्लाह वारे मिसाल भी दिनो आ ऐं समझायो बवा त मां मोहम्मद राशिद जड़ो तेड़ो डाया मुंह में खून जो बवा वो मोहम्मदी खून वा करबला वारे हुसैन जो सचो बचड़ो आहे यो हजरत इमामुल आरिफीन पीर से रोदे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण ब सैयद वा सादात वा सच्चो सैयद वा कसम अल्लाह जो उन्हनि असांखे अदब सिखारियो आ पाण मुरीदन जे विच में वेठा हन संदुन खलीफो बि आहे संदुन पुट बि आ संदुन मुरीद वा उन जो नालो सैयद सिबगतुल्लाह शाह या शाह वा लक़ब उन्हनि जो तजर धनी आ जो सुभान अल्लाह हजरत तजर धनी रहमतुल्लाह तआला अलैहि हजरत पीर से रोजे वारे खां पो फौरन सज्जादा नशीन थिया पाण पर्दो फरमायो उन खां पो हजरत तजर वारे अची करे खानका शरीफ संभालिया ऐं माण्हू ख़बर अथई छा चवंदा हा माण्हू चवंदा हा त रोजे वारे पर्दो कयो बस सिलसिलो ख़त्म आ पर न हजरत तजर धनी आयो त लगो ई पेजो रोजे धनी वारे ज़माने का फैज़ अन्या वधी वयो वरी उन का पो बंगुले वारो आयो भारत के दोस्त हमरा के पैसा अध दिजो हे असा वांगुर फकीर सैयद कुल ही पैसा वठी था वजन पाण असा वांगुर वेठो आ छो त सखी सैयद आ ना सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह सलात मुझे हबीब दे सल्लल्लाहु
अलैका या तव्हां त चुप न कयो, तव्हां त ॻाल्हायो। सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हजरत पीर से रोजे दरवा हजरत सैयदना सिबगतुल्लाह शाह तजरदनी रहमतुल्लाह तआला अलैह पान कचहरी करे उठिया, जिए जो कचहरी करे खट तां पंहिंजा पेर मुबारक हेठ लाथऊं त हजरत तजरदनी रहमतुल्लाह तआला अलैह जेके जुतियूं शरीफ पैजार शरीफ पयल हुई उहा खणी करे पंहिंजे वालिद गिरामी हजरत पीर सिंह रोदे धणी रहमतुल्लाह तआला अलैह जे पेरनि मुबारकनि जे मुरीद बि अव्हां जो आहे। जेकॾहिं इन जुतियूं सिधियूं कयूं त का वॾी ॻाल्हि न आहे। इहो पुट जो कमु आहे, मुरीद जो कमु आहे, ख़लीफ़े जो कमु आहे। ॿुध त हज़रत इमामुल आरिफ़ीन पीर सिंह रोदे धणी रहमतुल्लाह तआला अलैह कहिड़ो जवाब अता फरमायो आहे। मुंहिंजे मुर्शिद हज़रत इमामुल आरिफ़ीन हीअं इरशाद फरमायो, अबा सिबगतुल्लाह तोड़े जो पुट महजो आहे पर बचड़ो मुंहिंजे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। तोड़े जो पुटड़ो मजो आ मुझो वालिद हजरत सैयद मोहम्मद बका शाह हुआ ऐं वो सैयद मोहम्मद बका शाह मुझो मुर्शिद बि आहे ऐं वो हजरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो बचड़ो बि आहे। मां हिन सिबगतुल्लाह शाह खे इन नज़र सां कोन थो ॾिसां बल्कि मां इन नज़र सां थो ॾिसां त महबूब जो सचो अहल बैत आहे। तॾहिं अदब थो फरमाया। सुभान अल्लाह, ज़ोर सां अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। हज़रत सोनो अब्दुल लतीफ़ बिटाई तॾहिं इन्हनि जे लाइ इरशाद फरमाईंदो आहे, भली ॼायूं माइरूं सम्झूं सालिहन महशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलल बाक़ी ॿियनि वेचारियुनि त ओॼागा अजाया कया। अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा बचड़ा नूर अल्लाह तबारक व तआला महबूब के सहाबी अता फरमाया से नूर। अल्लाह तबारक व तआला महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के उम्मत अता फरमाई साब नूर। जेको नूर के मनी दो सो नूर वा, जेको नूर के न मनी दो सो बेनूर वा। तोखे मुबारक हुजे तू नूर अला नूर। मां ॻाल्हि कई ही परे थी वियो आहे, मां इलाही वरी मोटी चवां। महबूब खे अल्लाह तबारक व तआला टे पुटड़ा अता फरमाया, चार न्याणियूं अता फरमायूं। जो सुभान अल्लाह। ॻाल्हि तव्हांखां विसरी वई पर मूंखे यादि आहे। उन्हनि पुटड़नि मां सभई पुटड़ा जहान छॾे विया। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पाण ॾे घुराए वरितो आहे। महबूब मदीने वारे जा सभु पुटड़ा जेॾी महिल जहान छॾे विया मक्के जा काफ़िर चवनि पिया हाणे अब तरवा नऊज़ु बिल्लाह, हाणे नस्ल ख़त्म थी वियो आहे, पीढ़ ख़त्म थी वई आहे। अल्लाह तबारक व तआला के महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कयो आहे, ओ मुंहिंजा अल्लाह तबारक व तआला हे माण्हू हाणे ताना था हणनि, हे चवनि था त हाणे हिन जो सिलसिलो ख़त्म आहे। अल्लाह फरमायो आहे, ओ मुंहिंजा महबूब परेशान न थी, मां अल्लाह अहिड़ो इंतज़ाम थो फरमायां जो क़यामत ताईं तुंहिंजे नस्ल जहिड़ो मिसाल दुनिया में लभंदो ई कोन। मुंहिंजा अल्लाह पुटनि जो सिलसिलो हलंदो आहे। पुटड़ा त पाण ॾे घुराए वरितई। अल्लाह फरमायो आहे इहो कानून दुनिया वारनि काणा, दुनिया वारनि जे लाइ कानून आहे त पुट मों नस्ल हलंदो आहे, पर तुंहिंजे लाइ मां आला इंतज़ाम फरमायो आहे। अल्लाह क़ुरान जी सूरत नाज़िल फरमाई आहे, जिब्राईल क़ुरान जी सूरत खणी नाज़िल थियो आहे, इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजा दुश्मन उन्हनि जो नस्ल ख़त्म थी वेंदो, पर तो मोहम्मद करीम जो नस्ल बि क़यामत ताईं हलंदो त तुंहिंजो चर्चो बि क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। या अल्लाह कीअं हलंदो?
अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो मां तोखे न्याणियूं चार अता फरमायो उन्हनि चइनि न्याणियुनि मां टे विसाल करे वयूं उन्हनि मां हिकिड़ी ख़ातून जन्नत वा अल्लाह तोखे अता फरमाई आहे जेका बाक़ी बची आहे चइनि वजह मां अल्लाह इहो इंतजाम फरमायो आहे रूए ज़मीन जा नसुल पुटनि मां हलंदा रमोजा महबूब मदीने वारा तुंहिंजो नसुल ख़ातून जन्नत मां क़यामत ताईं अल्लाह तबारक व तआला जारी और सारी फरमाईंदुसि उन खातून जन्नत जो बचड़ो आ इमाम हुसैन करबला वारो जो सुभान अल्लाह जोर जोर से सुभान अल्लाह महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी न्याणी हजरत अली शेर खुदा जी कुआर महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन जी शादी और निकाह मदीने पाक में अली सोने शेर खुदा सा फरमायो सुभान अल्लाह मदीने पाक लाइ दुआ था घुरऊं त अल्लाह से तव्हां सां सभिनी खे मदीने जी ज़ियारत करा आमीन जेके हलणो आहे आमीन चवे अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो थका हो तो हाणे हथ कढायो वञो थका तोका ज़ुबान चुप न रहे अॼु हे साईं जो आस्तानो गूंजे अॼु बे आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़ल जी पिटी वई रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क कारण बारिया मुत मग मदीने जा सारिया मुत मग मदीने जा सारिया इश्क कारण बारिया मुत मग मदीने जा सारिया मुत मग मदीने जा सारिया घोड़ा घड़ियों की घारिया घोड़ा घड़ियों की घारिया जखे रात रहबर याद प्यो निंड नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद प्यो अन्या जोर से सुभान अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद पियो इश्क उद्मा था अचल मुझा जोश में जेरा जलल मुझा जोश में जेरा जलल सिंध में सिकायल किया सुम सिंध में सिकायल किया सुम जेके रात रह पर याद प्यो निंड नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद प्यो अॼु भी आधी रात जो मूंखे सुहिणो सरवर याद पियो निंड नेड़ल जी पिटी वई हो तो हर हर याद
मोटी विहारे से बाहर कढे सुभान अल्लाह जोर से अञा जोर से सुभान अल्लाह तवज्जो माने करे महबूब जो मदीनो आजो सुभान अल्लाह बस यार तम थक जी पियो हथ मथे करे बुधायो जे थक जी सुभान अल्लाह जे तो सही जे थक जी पिया सिद्धे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो आ मदीनो मुझे महबूब जो आ ऐ कुआर खातून जन्नत वा ऐ घोट अली शेर खुदा वा जो सुभान अल्लाह कुर्बान वजा इन जोड़े था जे जोड़े के अल्लाह तबारक व तआला अजीब पैदा फरमायो आ इयो हिजरत जो साल वा महबूब अकरम मदीने पाक में आयो आ 3 साल जो अल्लाह तबारक व तआला हजरत सैयदा खातून जन्नत जे घर मुबारक में गुलन जोड़ो सुनो हजरत हुसैन अता फरमायो आ मुझे महबूब मदीने वालो साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बाहर वेला महबूब के खबर पया त खातून जन्नत जे घर गुलड़ो आयो आ खातून जन्नत जे घर शहजादो पैदा थियो आ महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खातून जन्नत जे घर मुबारक पहुंचा है आलिम फरमाईदा सुबह थियो में फर्क पयो में मुझे हियड़े लगी हीर मन मुरादो पुनियो जेके पले विधियो हन पीर हाणे हियड़ा थी सुधीर जो तोखे पिरी पुछना बिनी जहान जो सरदार पण खातून जन्नत जे दर ते महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम दरवाजो खड़कायो आ दरवाजो खुलियो आ महबूब घर में आयो आ सुनो इमाम हुसैन रदियल्लाहु ताला अन्हु खातून जन्नत महबूब जी झोली मुबारक में रखियो आ ऐ महबूब सवाल फरमायो आ बचड़े जो नालो छा रखियो आ खातून जन्नत अर्ज करे थी या रसूल अल्लाह तुजी शागिर्दियाणी हा तुजी सहाबियाणी हा या रसूल अल्लाह तुजी न्याणी हा तो हुक्म फरमायो आ त औरत को भी कम बाजे मुर्शिद जे मुर्स जी इजाजत का सवा न कंदिया अली जो इंतजार थी कया त अली इंदो ऐ नालो रखदो महबूब गुफ्तगू पे फरमाई सुनो अली शेर खुदा अची वयो जो सुभान अल्लाह अन्य जोर से सुभान अल्लाह केड़ो अली अरे लगाता था वो जब नारा तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ जाता था ये अली शेर खुदा वा हजरत अली शेर खुदा रदियल्लाहु ताला अन्हु पता महबूब मदीने बारे सागो सवाल फरमायो आ ओ अली खातून जन्नत का पूछो आ बचड़े जो नालो छा सोचो आ वहा तो देती इशारा करे त अली इंदो नाला रखदो ओ अली तो नालो बचड़े जो छा सोचो आ मां अली में ताकत ही कोने जो बिनी जहान जो सरदार हुजे ऐ वई मां नालो रखा नालो रख दे त तू पान रख दे या रसूल अल्लाह मां नालो को न रखंदुस हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खामोशी इख्तियार फरमाइया महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अन्या 2 मिनट को न गुजरिया हर मिनटो गुजरियो हबीब अकरम खामोशी इख्तियार फरमाइया हजरत अली महबूब जे चेहरे में पियो निहारे खातून जन्नत महबूब जे चेहरे में पई निहारे ऐ वरी मुझो महबूब मदीने वारो पंहिंजो बई अखियूं मुबारक आसमान रे खयूं इंतजार पियो करे महबूब अल्लाह केड़ो तो ऑर्डर फरमाए अल्लाह तबारक व तआला जिब्राइल खे रवानो फरमायो आ ओ जिब्राइल वनी करे मुझे महबूब लाए मां अगे ही ऐलान फरमायो आ वमा यंतिकु अनिल हवा
इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुझो महबूब मदीने वारो ऐसी तई पान कलाम न कंदो आ जेसी तई मां अल्लाह उनके हुक्म न फरमाइंदो आ। हाणे बचड़ो हुनन जे घर में जाओ आ। खातूने जन्नत खां हबीब पुछो आ। वा चवे थी अली अली चवे थो महबूब वनी करे जिब्राइल महबूब के चो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नको इन बचड़े जो नालो खातूने जन्नत रख दी नको अली रख दे महबूब रख दे तू पर नालो मां अल्लाह सतन आसमानन खां पाण थो बुधाया। ओ मुजा महबूब करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बचड़े इन गुलड़े जो नालो तो खे रखणो आ त पंहिंजे इन बचड़े जो नालो हुसैन रख जा जेको मां आसमान ता पाण नाज़िल फरमाए। अल्लाह महबूब के इल्हाम फरमायो ऐं उहो नालो महबूब रखियो नको सैयदा खातून जन्नत उन नाले के पोइ त सभु मुत्तफ़िक़ थी विया इख़्तिलाफ़ त अॻे हुयो ई कोन पर महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन बच्चे हुसैन जो इहो मक़ाम आ जो सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नालो रखण वारी ज़ुबान उहा वा जेका ज़ुबान मां चवंदी आ थी त थी पवंदो। महबूब जड़ी मल नालो रखी बस कई उन खां अॻु में महबूब के खातून जन्नत अर्ज कयो या रसूल अल्लाह बचड़े जे कन में बांग ॾियो। सुभान अल्लाह। अब तहां बांग ॾियारींदा हो अरे मां बेकेड़ी क़ौम जो नालो खणा हो हिकिड़ो असांजो बरोच घर ॾियास ॿारड़ो लालच सां आखे मुला को घेना बावे दे करने से मांग देवे कि मौलवी को क्यों घेना मैं आप दे सा देखो को नहीं आंदी दे पीछे कदम उठी करे वो मांजो बरो चोता जो कोनो ची कुकड़ू इहा मांग न मूल्य वाली मांग तो मूल्य वाली मांग में को नहीं आंदी कुछ काम दियो बुधाया अब तवज्जो आए बांग ॾियार भी आ या मुझे महबूब जो हुक्म आ पर अश्ततो के बुधाया त हुसैन जे कन में बांग ॾियण वारो को दुनिया जो मुल्लो ना है सवा लख नबिन जो सरदार सलात पढ़दे या गाल बुधाईंदो मां तो सीनो बदी वधी तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जो सुभान अल्लाह। खातून जन्नत अर्ज करने वाली या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बांग सुन फरमाया हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बांग फरमाया अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस्सलाति हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सची बांग मुकम्मल फरमाइया ऐ महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़ुबाने हाल सां हज़रत इमाम हुसैन के मुखातब महबूब अकरम इरशाद फरमायो
ओ मुझा बच्चा हुसैन तुझे कन में को बांग ॾियण वारो जहिड़ो तेड़ो नाहे मां पाण तुझे कन में बांग थो ॾियां ओ हुसैन मां तोखे चवां थो त मुंहिंजी हिन बांग जी लॼ रखजा आलिमन इरशाद फरमायो आहे हजरत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजी ज़ुबानी हाल सां ये चम वारी ज़ुबान न हाल वारी ज़ुबान सां अर्ज़ु कयो आहे मुंहिंजे मथे ते जे हुजन सिर हज़ार त तुंहिंजी असाण तमार हर हर वढिया हिकिड़ो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा फरमायो था त मुंहिंजी हिन बांग जी लॼ रखजा इज्जत रखजा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चा घोरींदुसि ॿार घोरींदुसि मुरीद घोरींदुसि शागिर्द घोरींदुसि या रसूल अल्लाह तुंहिंजी हिन बांग जी लॼ हुसैन अहिड़ी रखंदो जो क़यामत ताईं मुंहिंजी करबला जा मिसाल पिया हलंदा या रसूल अल्लाह लॼाईंदुसि कोन या ज़ुबाने हाल सां इमाम हुसैन जवाब ॾिनो आहे ओ बदीन जा मुसलमान ओ हिन इलाइक़े में रहण वारा मुसलमान मूंखे सच ॿुधायो हुसैन उन बांग जो भरम रखियो या न रखियो हलाईंदो हल इमाम हुसैन उन बांग जो भरम रखियो ऐं कसम आहे अल्लाह जो इमाम हुसैन जो त मक़ाम वॾो आहे महबूब जे बचड़न 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 जो बि जेको ख़्याल कंदो आहे महबूब खे मदीने में ख़बर पवंदी आहे महबूब उन जो सिलो ॾींदो आहे इमाम हुसैन जो वॾो मक़ाम आहे पर महबूब जे ख़ानदान जो जेको ख़्याल कंदो महबूब उन खे मक़ाम ॾींदो आहे बगदाद जो शहर आहे जो सुभान अल्लाह जे थको न है त ॿुधाए जे थको आहे त वंग वराए ॿुधाए ॻाल्हि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह बगदाद जो शहर आहे जेको मुंहिंजे सोने गौसे आज़म जो शहर आहे सैयदना गौसे आज़म जो शहर आहे बगदाद आहे उन में वञी करे सवारी वठां सामान वठां पंध अड़ांगो आहे सफ़र ॾुखियो आहे उन जे लाइ सामान खपंदो आहे सीधो खपंदो आहे वेदो बगदाद जी बाज़ार में निकितो आहियां बगदाद में निकिरण खां अॻु में हिकिड़ी मुंहिंजी नज़र पई आहे मिटीअ जो ढेर आहे गंद जो ढेर आहे उन जे मथां मुर्दार पयल आहे कुकिड़ आहे या बकरी आहे उन जे मथां ॾिठुमि त हिकिड़ी पर्देदार ख़ातून आहे उहो गोश्त उन मां पटे पई आलिम दीन खे शरीयत जे मसइले ते गैरत ईंदी आहे कॾहिं कॾहिं तव्हां जहिड़ा महिरबान उन्हनि खे को आलिम शरीयत जे मसइले ते सख़्ती करे त नाराज़ थींदा आहिनि अदा आलिम जी बन्नीअ जो मसइलो न आहे आलिम जे ॾोकड़ जो मसइलो न आहे उनखे गैरत ईंदी आहे त रसूलुल्लाह जे दीन ते गैरत ईंदी आहे हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक आलिम दीन हुआ अब्दुल्लाह बिन मुबारक उते बीही रहियो आहे उन औरत के मुखातब थी करे चवे थो ओ पर्देदार खातून अल्लाह तबारक व तआला तुझे पर्दे जी हिफाजत फरमाए माखे पक वा त तू मुसलमान वा यो गोश्त मुर्दार वा छोथी खणी छोथी पटी हजरत अब्दुल्लाह बिन मुबारक ने उन औरत निहारियो कोने कंध पुठी वराए करे गालायो वा औरत थी फरमाए ओ अब्दुल्लाह मां तुझे पाड़े में रहंदी आहियां तोखे खबर नाहे एकड़ो मसइलो तोखां पुछां थी वो मसइलो ॿुधाए पुछ मसइलो हे ॿुधाए जे करे को इंसान बुख ते हुजे
डुकर ते हुजे पैसो न हुजे उन वटि खाइण लाइ कुझु बि न हुजे ॾे ख़बर हाणे जे करे हो मरण वारो हुजे हुन जा बच्चा बुख मरनि शरीयत छा थी चवे हराम उनखे मिले खाए जान बचाइण का या न खाए हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक समझी वियो आहे अर्ज़ करे थो अमर साईं मूंखे मुआफ़ फरमाए मां मसइलो समझी वियो आहियां त तव्हां बुखारा आहियो ॾुखारा आहियो ऐं तव्हां जे मथां हाणे मुर्दार खाइण बि हलाल आहे जो जान बचाइणी आहे अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए तोखे मां न्याणी सुञाणा कोन थो हज ते अब्दुल्ला वींदो कोन जेको हज वारो पैसो आहे सो सभु तुंहिंजे हवाले आहे वञी त जो गुज़र कयो जेको पैसो अब्दुल्ला बिन मुबारक हज ते वञण जे लाइ सवारी लाइ खणी निकितो वो हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक खणी करे उन अमर साईं जी झोली में विधो दुआ कजां ऐं वञी पंहिंजे बचनि खे खाराजां उहा न्याणी रवानी थी वई हज जो मौसम आयो हाजी हज ते विया दुआ कर मौला तोखे बाक़ी वठी हाजी हज ते विया हज जो मौसम पूरो थियो आहे हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ी अल्लाह ताला अन्हु मक्के में वेठो आहे अखियुनि मां नीर थो आहे हज ते कोन वञी सघियो आहियां पर दिल हुनजी मुतमइन आहे जो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जी हुन ख़िदमत कई आहे पर अजब ॻाल्हि ही आहे जेको बि मदीने पाक मां मोटे पियो जेको बि मक्के मां मोटे पियो वो मोटण सां अब्दुल्ला खे चवे पियो त ओ अब्दुल्ला बिन मुबारक तोखे लख लख मुबारक हुजे जो तोखे असां मिना में बि ॾिठो मुज़दलिफ़े में बि ॾिठो मदीने में बि ॾिठो त तोखे काबतुल्लाह जो तवाफ़ कंदे बि ॾिठो अब्दुल्ला बिन मुबारक हको वा बको वा अब्दुल्ला बिन मुबारक परेशान वा माजरा छा है बगदाद कोन बगदाद में वेठो हां मक्के पाक कोन वयो हां उहो सूर अलग वा उहा तकलीफ अलग वा रात थिया हो समझे पयो हज़रत अब्दुल्ला त शायद ठठो न कन था शायद मश्करी कन था तो अब्दुल्ला तू कोन वनी सघियो आ हज़रत अब्दुल्ला चवे थो त मांखे ॿियो को सहारो कोन नज़र आयो आ रात थिया गिटीअ में गारो विधो आ मोहर मदीने ॾे कया वठी करे रसूलुल्लाह के सदड़ा कया था स्वात ऐ साहिब सचा तो सा फज़ल फताह जो देहो सब दानी अथई शाफ़िअत शाहनशाह जो लगु शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुजिदाह जो अगसिनी या सैयदा रस या नबी खैर अल-बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर अन्या जोर से सुभान अल्लाह जाल जाती ज़िक्र तुझो आहे राहत रूह के सैयदा सलवात तुझी ने अलम अंदोह के दर्द दूरी कर दफो कढ रंज दिल जे रोह के सोन जिया सफरो थिया पारस लगे जिया लोह के अगसिनी या सैयदा रस या नबी खैर अल-बशर और कर गमगीन जो ऐ नूर नाफिया नामवर सुभान अल्लाह जोर से अन्या जोर से सुभान अल्लाह हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए मसरात थिया अखे अखे सां लगी आ महबूब मदीने वारे करम फरमायो आ ऐं महबूब तशरीफ वठी आयो माना महबूब के सॾु कयूं महबूब सॾ में साणी थींदो आहे अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए महबूब खे अर्ज़ कयूं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज ते कोन वञी सघियो हां माण्हू ठठोलूं था कनि या रसूल अल्लाह अल्ले कहिड़ियूं था ख़बरूं कनि महबूब फरमायो आहे ठठोल कोन्हे सच था चवनि मुबारक हुजे अब्दुल्ला बिन मुबारक खे हाणे पक थी वई
तो ठठो लकाने महबूब फरमायो मुबारक थई अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं मुबारक वा कबूल वा पर फरमायो कीअं हबीब फरमायो ॿुध हबीब इरशाद फरमाए ओ अब्दुल्ला तोखे याद वा बगदाद जो शहर वा उन बगदाद जे शहर में ढेर वा उन ढेर ते मुर्दार पयल वा मुर्दार खणण वारी हिकड़ी पर्देदार औरत वा अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे याद वा महबूब फरमायो उहा का बी नाहे मुंहिंजी न्याणी खातून जन्नत जी औलाद मां अहल बैत वा ओ अब्दुल्ला बिन मुबारक तो मुझे अहल बैत जो ख्याल कयो उनखे पैसा तो ॾिना तुझे ॻोठ वारा जेका ॻाल्हि कनि था सच था चवनि मां अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ कयो या अल्लाह अब्दुल्ला बिन मुबारक हज ते कोन आयो आ मुंहिंजा अल्लाह हिकिड़ो मलाइक मुकर्रर फरमाए जेको अब्दुल्ला बिन मुबारक जे पारां हज अदा करे वो अब्दुल्ला तोखे मुबारक हुजे रुगो हिन साल न पर अहल बैत जी मोहब्बत जे करे क़यामत ताईं हर साल अल्लाह जो मलाइक तुझे लाए हज कदो तोखे हज जो सवाब मिलंदो रहंदो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अञा बुलंद आवाज़ सुभान अल्लाह बेखबर महबूब बचड़न जे सदके मेहरबानी फरमाए तो या न महबूब मेहरबानी फरमाइंदो आ इमाम हुसैन जो शान बुलंद वा और उन जे बचड़न जो जेको ख्याल कंदो आ रब उन खे भी मकाम अता फरमाइंदो आ आई उते अदा करबला में धाड़ घोड़ा कान ही उते नीह जो नजारो हो जेको सोने अब्दुल लतीफ बुधायो आ सुनो अब्दुल लतीफ फिटाई तो इरशाद फरमाए सख्ती शहादत जी निसोरो इनाज के रिंद परूड़िन राज कज़िए करबला जो कामिल करबला में आया पाण इमाम धरती धुडी लर्जी थर थिया आसमान अदा कर हुई कान हो नजारो नीह जो कामिल करबला में आया सूर्य शेर मारे मुसेरिन जा ढूंढ कया ढेर पोए दहलिया उत दलेर पसी हमलो मीर हुसैन जो सुभान अल्लाह जोर से जो अल्लाह कुरान में हुक्म फरमाए तो सब्र करनो आ आई सब्र वारन के रब बशारत जी जुबान हुजे मोहम्मद करीम जी अमल वरी उन जे मथा करबला में हुसैन करे देखा ई आहे न इन जे करे असां तोखे इमाम हुसैन ला ये कोन चवंदा हूं त इमाम हुसैन का धाड़ घोड़ा कया नन इमाम हुसैन उते एड़ो सब्र करे देखारियो जो क़यामत ताईं कसम वा अल्लाह जो साबिरीन के रब सब्र दीदो त हुसैन जे दर तवता फरमाइंदो आई इंशाअल्लाह सुन्नत जमात वारा तो जा बेड़ा पार हन एक हाथ में महबूब जे बचड़न जो दामन वा त बे हाथ में महबूब जे सहाबा जो दामन तो तुझा मुझा बेड़ा पार थींदा या न थींदा न तो तू छा चवंदो हां अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो गयो मुंहिंजा मिठा तुझे करे जो सुभान अल्लाह अन्य जोर से सुभान अल्लाह छा बिला वल छा करम वाह सखी तुझी सखा वाह सखी तुझी सखा हबशी मगर मौला
तुझे करे अजुतार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुझे करे गम दर्द ब्या मुंहिंजा मिठा तुझे करे इन अल्लाह वारन सां जेको तव्हांजो ताल्लुक आहे इन ताल्लुक खे अञा मज़बूत कयो और सुन्नत जमायत वारा कब्र हशर जो ज़िम्मेदार मोहम्मद राशिद रोज़े धणी वेठो पर इहो ज़िम्मो त रहिया जॾहिं ये ॿई कम कंदे नमाज़ बि पढ़ंदे ज़िक्र बि कंदे ऐं ठोड़ुनि खां बि बचंदे ये ठोड़ुनि खां न बचंदे त पोइ अदा मयार मुर्शिद ते कान्हे मयार तो ते छो त ये महबूब जे आल जा महबूब जे सहाबन जा दुश्मन इन्हनि खे चओ त वञी तव्हां डीज़ल खपायो डीज़ल असांखे न का डीज़ल जी ज़रूरत न का पेट्रोल जी असांजे लाइ त मदीने वारो वेठो ऐं मूंखे पक आहे तव्हां सैयद राज़िक ॾिनो शाह दामत बरकातुहुल आलिया तव्हांखे दावत ॾेई घुराए थो तव्हां खां ॾोकड़ वठे कोन थो बल्कि ख़र्च थो करे तव्हांखे नंगर थो खाराए ख़िदमत थो करे असां फ़कीर हाज़िर थियूं था हे इंतज़ाम हे लाउड हे पतियूं हे सभु महिमान तव्हां ते ख़र्च थिए थो को पंहिंजी मशहूरी जे लाइ न बल्कि इन कारणी त मन कुझु दीन सिखी करे हितां उठे इहो ई महबूब मदीने जे बारे जे बचड़नि जो कमु आहे जो 15वीं सदी आहे तभी मखलूक खे फैज़ ॾियनि पिया महबूब जे दीन जो पैगाम पहुचाइनि पिया अबा शाहिद आयो पैगाम पहुतो वाले न बिल्कुल हीअ दरगाह तव्हांखे पैगाम पहुचाए थी असां तव्हांखे पैगाम ॾियण लाइ हाज़िर थियूं था मां दुआ थो कयां त महबूब जे बचड़नि जे ज़िक्र ख़ैर जे सदके अल्लाह मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए अल्लाह साईं तव्हांजो अचणु क़बूल फरमाए अल्लाह तबारक तआला तव्हां सां सभिनीनि खे पाण में जेका मोहब्बत अता फरमाई आहे उन मोहब्बत में इस्तिक़ामत अता फरमाए अल्लाह साईं सैयद साहब साईं सैयद राज़िक ॾिनो शाह खे मां त साईं खे ॾिसंदो आहियां त मूंखे हज़रत शेर मुस्तफ़ा यादि ईंदो शेर मुस्तफ़ा को वॾेरो वो लठ सरदार हो एमएनए हो एमपीए हो न महबूब जे दर जो फकीर हो पर अमीरन खां भी वधीक इज्जत आहे ये वाने इन जो मतलब आहे तो लाइ पैगाम आहे जेको महबूब जे दर जो फकीर थींदो आहे उहो ॿियनि जे मथां हुकूमत कंदो इंशाअल्लाह ये वेड़ा आबाद रहंदा क़यामत ताईं ये वेड़ा आबाद रहंदा कल हिते 1000 माण्हू हा अॼु हिते 5000 माण्हू हा जीअं वक्त गुज़रंदो हिते माण्हू वधंदा वेंदा खोट कान थींदी इंशाअल्लाह तबारक तआला अल्लाह ताला मुझी हाज़िरी कबूल फरमाए हाणे हिकड़े सवाल जो मांखे जवाब ॾियो बस पोइ दुआ था करो अब शेर मुस्तफ़ा सां जेको मोहब्बत कंदो हथ त मथे करे सब कंदा हो हाणे शेर मुस्तफ़ा सां मोहब्बत कयो था मां शेर मुस्तफ़ा जो बचड़ो मां तो तव्हांखे दावत ॾियां क़बूल आहे सुभान अल्लाह मातली शहर में इंशाअल्लाह 5 अक्टूबर अॼु कहिड़ी तारीख़ आहे 21 बाकी कुल 9 5 14 तकरीबन 14 ॾींहं ते 5 अक्टूबर छंछर जो ॾींहुं आचर जी रात मातली में जेका बाईपास हैदराबाद बदीन हैदराबाद जेका बाईपास आहे उते जेको आहे सो हिकिड़ो वॾो शादी हाल आहे महफ़िल लान उनखे चवनि था वो वॾो उन जो ग्राउंड आहे उते शेर मुस्तफ़ा जो कुर्स आहे मां फ़कीर उते बि हाज़िर थींदुसि तव्हांखे रोज़े वारे जो बि शान ॿुधाईंदुसि अल्लाह जे वलियनि जो बि शान ॿुधाईंदुसि हाणे तव्हां सभिनीनि जे मथां ड्यूटी आहे त पंहिंजे ॻोठनि ते वञो बदीन वारा बदीन में पंगरे वारा पंगरे में ऐं साईं राज़िक ॾिने शाह खे बद बदी दावत मां अर्ज़ थो कयां जलसो मां कोन रखियो आहे मां पाण महिमान हे फ़कीर चंबड़ जा मातली जी जमायत आहे तव्हां सभिनीनि हे प्रोग्राम तव्हांजो आहे अबा दावत क़बूल आहे 5 अक्टूबर छंछर जो ॾींहुं आचर जी रात अल्लाह तआला जी भी हो त सलातो सलाम पढ़ो पोइ दुआ ख़ैर थी
मुस्तफा जाने रहमत पे लाखो सलाम शमए बज़ में शमए बज़ में पुकारे मदीने सुने मुस्तफा की सबा पिला सलाम मुस्तफा जाने रहमत अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। सभी दोस्त पंहिंजी पंहिंजी जगह ते वेही रहो दुआ थींदी हाणे दुआ वठण जो टाइम आहे सभई इत्मीनान आराम सां वेही दुआ करो हेलो पंहिंजी पंहिंजी जगह ते वियो या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके जो ॿुधो सो उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अल्लाह क़िबला सैयद राज़िक़ ॾिने शाही ख़ैर कयो ख़ैरात कई मुंहिंजा अल्लाह क़बूल फरमा। या अल्लाह हिन जो सवाब महबूब जे सदके शुहदाए करबला के पेश कयूं था क़बूल फरमा। या अल्लाह ख़ुसूसन बिलख़ुसूस शुहदाए करबला जे सदके हिन जो सवाब साईं जे वालिद सैयद ग़ुलाम हुसैन शाह रहमतुल्लाह अलैह के बख्शूं था क़बूल फरमा। या अल्लाह साईं जे ख़ानदान मां जेके जहान छॾे विया उन्हनि खे बि बख्शूं था क़बूल फरमा। या अल्लाह हिन जमायत में जेके मुसलमान असांजा माइट जहान छॾे विया उन्हनि खे बि बख्शूं था क़बूल फरमा। या अल्लाह मुंहिंजे मुर्शिद इमाम आरिफ़ीन पीसे रोज़े धणी खे पेश कयूं था क़बूल फरमा। या अल्लाह उहे ज़मीन जे समूरनि वलीअनि खे बख्शूं था क़बूल फरमा। या अल्लाह हज़रत शेर मुस्तफ़ा के बख्शूं था क़बूल फरमा। या अल्लाह बीमारनि खे शिफ़ा अता फरमा कर्ज़दारनि जा कर्ज़ मुआफ़ फरमा। या अल्लाह साईं वारनि जा वेढ़ा क़यामत ताईं आबाद फरमा। हिन जमायत जो ख़ैर फरमा जेको पंहिंजो मक़सद खणी आयो मक़सद पूरो फरमा। बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा कोई भी स्टेज पर रचना करे इंसान की अपनी की कोशिश करे बराए मेहरबानी स्टेज पर करना चाहिए। रचना करे कोई बात या मौलवी बने
बादशाह ने जितवाड़ी तो साबानी आवार हैं लाए